डीएसपी कानपुर मेहंदी रज़ा टालपुर चयो आहे त 3 ॾींहं बाज़ियाब थी वियल एसएचओ कोट शाहू वाक़े समेत 5 ॼणनि जी बाज़ियाबी में एसएसपी शिकारपुर जो को बि किरदार नाहे। मौक़िफ़नि जी बाज़ियाबी डीआईजी लाड़काणो जावेद सोनहारो जसकाणी जी कोशिशनि सबब थी आहे। कानपुर में मीडिया से ॻाल्हाईंदे डीएसपी कानपुर मेहंदी रज़ा टालपुर चयो त एसएसपी शिकारपुर मौक़िफ़नि जी बाज़ियाबी जी कोशिश ऐं ॾुहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं वक़्ति मूंखे कोट शाहू थाणे ते इजलास खां परे रखियो। डीएसपी इल्जाम हयो त सिंध पुलिस जी बजट मुताबिक़ असांखे 1 महीने लाइ 600 लीटर पेट्रोल ॾिनो वेंदो आहे, जंहिंमां असांखे 250 लीटर तेल मिले थो, जॾहिं त ॿी बजट मथे हड़प थी वञे थी। मौक़िफ़नि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी शिकारपुर अॻूणे सूबाई वज़ीर मीर आबिद हुसैन जतोई सां वर्दी में झुकी मिलो, जेके वर्दी जी तौहीन आहे। एसएसपी पारां फर्ज़ शनास ऐं ईमानदार पुलिस ऑफिसरनि जी तस्दील कई वञे थी, जंहिंजी मज़म्मत कयूं था। मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। मां वेझो वञण जी कयां मूंखे चयो मुंहिंजी ॻाल्हि पानी जी बोतल खणी आया, मोर्चा लॻराया या निकिरणो हुजे मूंखे सॾु करे मुंहिंजूं गाॾियूं लॻराए। मां चयोमांसि ॻाल्हि ॿुधो, मां गज़ेटेड ऑफिसर आहियां, तालुके जो ऑफिसर आहियां, इंचार्ज आहियां, सीनियर अफसर आहियां, मां तव्हांजो अर्दली न आहियां या तव्हांजो गनमैन न आहियां। जेको कमु अर्दलियुनि जो आहे उहो मूंखे थो तूं चई, जेको मुंहिंजो कमु आहे तूं पंहिंजे टीसिन ऐं पीसिन खां थो वठे। बहरहाल ॿिए ॾींहं ते हिननि मूंखे कॉल कई, चवनि एफआईआर था कयूं, तव्हां उन में फ़रियादी थी जो। मां चयो साईं तव्हां फ़रियादी जो मूंखे कयो था, मां उन टाइम मौजूदु हुयुमि छा पीएस ते, उन टाइम मुंहिंजी पोजीशन हुई कानपुर बाईपास ते, ऐं तव्हां मूंखे फ़रियादी था कयो त माना मुंहिंजे साम्हूं इहो एॾो थियो आहे। मां कहिड़े कारण में थिया, मां हिते हुयुसि छा की तोखे थियणो पवंदो, न त जेको आहे मां तोखे ॾिसी रहंदुसि ऐं तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे ऐं तूं फ़रियादी नथो थी। मां चयो मां कोन थींदुमि छॾी, मां हुयुसि ई कोन, मुंहिंजे साम्हूं माना फ़रियादी माना मुंहिंजे साम्हूं ॾोह थियो। जॾहिं मुंहिंजे साम्हूं ॾोह पियो थिए त मां छा पियो कयां, मां चुणी पाए वेठो हुउमि छा। बहरहाल मूंसां ज़िद पइजी उन टाइम एफआईआर मां न कईमांसि। हिन एफआईआर में जेको हुते एडिशनल हो उनखे हिन दातल जाफ़री उनखे सब इंस्पेक्टर खे फ़रियादी कयो। उन खां पोइ बाद में हिन वधीक मूंसां करणु लॻो। ॿिए ॾींहं ते जेको आहे मां आयुमि थाणे ते वेठो हुउमि, आयो कर्नल साहिब बि गॾु मूंखे साइड में वठी चई 2 महीना मोकल वठी वञी, इज़त इन में अथई, न त मां तोसां उहा आवेदन कंदुमि जो तूं मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न रहंदे। बहरहाल आऊं दरगुज़र कयो, सीनियर ऑफिसर हो। उन खां पोइ हिन जेको आहे नमूना कंदो रहियो। जे राति ते माण्हू वापसि थिया आहिनि मुंहिंजा, छो जो मुंहिंजा बचा आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा साथी आहिनि। वियल आहे उन ॾींहं खां वठी मां पाण परेशान हूं, मुंहिंजा बचा जेके आहिनि, भाइर जेके आहिनि, साथी ख़ैर ख़ैर सां वापसि अचनि। जॾहिं उहे वापसि आया आहिनि त मूंखे हिन उते प्रोग्राम में न घुरायो आहे। डीएसपी सिटी खे घुरायो अथई, डीएसपी मुगेरी खे घुरायो अथई, मूंखे उते न घुरायईं, छो मां हिते ऑफिसर ई न आहियां। कल्ह हिन तालुके जी मीटिंग रखी, जंहिंमें मूंखे बि घुराई, मुंहिंजे एसएचओ खे घुरायईं, जंहिंमें मुंहिंजा कुझु एसएचओ आया, कुझु कोर्ट वियल आहे। मीटिंग में आउं वियो आहियां त मूंसां बदतमीज़ी कई, हद खां वधीक बदतमीज़ी कई। पहिरियां स्टार्टिंग कई, मां बर्दाश्त कयो। मां उन खां पोइ हिन मूंखे चयो त मां तुंहिंजो ख़िलाफ़ु रिपोर्ट लिखी थो मोकिलियां ते जेको आहे चरियो आहे ऐं जो मेडिकल कराए हिन खे डिसमिस कयो वञे। मां चयुमि जेको आहे, ऐं उन खां पोइ तुंहिंजी हद में हाणे कोई बि ॾोह थियो त मां तो ते एफआईआर कंदुसि। मां हिन खे चयो साईं तेल जेको 250 लीटर ॾियो था, मुंहिंजो 600 लीटर मंज़ूरु थियल आहे आईजी खां, मूंखे तव्हां 250 लीटर ॾियो था, जेको हिन एमरजेंसी में ख़तमु थी चुको आहे। गाॾी में हींअर तेल कोन्हे, मूंखे तेल ॾियो। मां सॼी राति रोड ते न मिलां त मां पुलिस ऑफिसर ई न आहियां। हिन चयो तेल तव्हांखे मां न ॾींदुमि, पाण ॼाण पंहिंजो कमु ॼाणे, बाक़ी ॾोह थियो त मां तोखां वठंदुमि ऐं तो ते एफआईआर दाख़िल कंदुसि। उन खां पोइ हिन घटि वधि ॻाल्हायो, गाॾियूं गंद कढियईं। मां हिन खे चयो तव्हां हीअ न ॻाल्हायो मूंसां, साइको मां आहियां तव्हां आहियो, ऐं तव्हांजो रिकॉर्ड इहो आहे त 8 सालनि खां तोखे पोस्टिंग न पई मिले ऐं तो ते बैन लॻल हो हाई कोर्ट जे जज जो, त हिनखे किथे बि फील्ड में पोस्टिंग न ॾिनी वञे। हे साइको आहे ऐं मुंहिंजी पोस्टिंग रिकॉर्ड चेक कयो वञे, मां पोस्टिंग टू पोस्टिंग हलियो आहियां, बग़ैर सिफारिश जे, बग़ैर सियासी टेक जे, किथे बि मां सिफारिश न कराई आहे। मूंखे ऑफिसरनि जी महिरबानी आहे, कमु महिनत कयूं था। हाणे बि मां आयो आहियां त मूंखे हिन 3 साल कंटिन्यू, तव्हां 3 साल जो रिकॉर्ड ॾिसो, मुंहिंजी पोस्टिंग टू पोस्टिंग रहियो आहियां। मूंखे रेस्ट करणी ईंदी आहे, मां ज़ोर ई महीनो ॾेढ मोकल वठंदो आहियां, पर मूंखे रेस्ट न ॾिनी वेंदी आहे।